वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी शुरुआत में ख़बर वास्ता शेयर कंदासीं आदिलपुर मां, जिते चोरनि जो पेरो खणी वेंदड़ पुलिस एहलकार बि हथियार बंदनि हथां फुरिजी विया। ये ख़बर वास्ता शेयर कयूं पिया नाज़रीन। ॻोठ मिसरी बुलो में हथियार बंद पुलिस एहलकारनि जी मोटरसाइकिल समेत 6 मोटरसाइकिलूं काहे फरार थी विया। हथियार बंदनि चइनि ॻोठाणनि खे यरगमाल बणाए छॾियो। पुलिस जी वधीक नफ़री ॻोठ मिसरी बुलो में तलब कई वई आहे। पुलिस पारां हथियार बंदनि सां राजोड़ी करण जूं कोशिशूं ज़रियनि तरफ़ां अहिड़ी दावा कई वई आहे। अपडेट्स मालूम कंदासीं माजिद कलवड़ खां। माजिद, छा मामिलो आहे? वधीक हिन मामले जे हवाले सां आगाह कजो। जी शायद आदिलपुर के बरपासे वाले इलाक़नि में चोरियूं रोज़ मामूल बणिजी वियूं आहिनि। आदिलपुर जे बरपासे इलाक़नि में जेको आहे फुरू चोरियूं रोज़ मामूल बणिजी विया आहिनि। आदिलपुर लॻो ॻोठ मिसरी चाचर में पहिरों खणी ईंदड़ पुलिस एहलकार ऐं ॻोठनि मथां मुबीना तौर बुला बिरादरी जे चोरनि फायरिंग कई आहे। जंहिंखां पोइ मामूद चाचर, गुलजार राराई, गुलाम शबीर चाचर, जुल्फकार जिसकरी जंहिंजा ज़ख़्मी थियण जा एतिरा पिणु मिलिया आहिनि। जॾहिं त हथियार बदल पुलिस वारनि जी मोटरसाइकिलूं समेत ॻोठनि 6 ॻोठा मोटरसाइकिलूं काहे फरार थी विया आहिनि। हथियार बदल चइनि ॼणनि ज़लीम जिसकानी, खलील अहमद आरई, आबिद बिलावल आरई खे मुबीना तौर जरगो बणाए छॾियो आहे। होॾां पुलिस जी 10 खां वधीक मोबाइलूं DSP अब्दुल कादिर चाचर जी अॻुवाणी में जेको आहे त मिसरी बुलो पहुची वियूं आहिनि। जॾहिं त का बि जेको आहे त पुलिस हिन वक़्त ताईं का बि कार्रवाई न कई आहे। पुलिस ज़रिए मूजिबि ॼाण मिली आहे त पुलिस राजू ज़रिए यरगमाल बनल ॻोठाणनि ऐं पुलिस एहलकारनि ऐं गाॾियुनि खे छॾण जी कोशिशूं पिणु करे रही आहे। जॾहिं त होॾां राब्तो करण आदिलपुर थाणे जो जेको SHO आहे रिज़वान लारे जो, उन ॿुधायो त हुते असां पहुता आहियूं, मगर असांजे मथां या ॻोठाणनि मथां का बि फायरिंग न थी आहे। ऐं जॾहिं त उते जेको आहे त मौजूदु पुलिस एहलकारनि हिन वक़्त ताईं का बि कार्रवाई न कई आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी माजिद अली कलवड़ अपडेट करण जे लाइ।